हाजी गुलाम नबी महसर रहमतुल्लाह अलैह दरगाह ते वायूं पढ़ंदो हो। दरगाह पाक ते जेको आदो गज़ल पढ़ंदो हुयो, नातूं पढ़ंदो हुयो, मनक़बतूं पढ़ंदो हुयो ऐं अक़ीदतमंद हुयो। जॾहिं इन गुलाम नबी महसर पीसी सरदार जी मनक़बत पढ़े या दरगाह जे लाइ कुझु लफ़्ज़ लिखे त ॿुधण वारो सम्झंदो त गुलाम नबी पक्को दरगाह जो मुरीद। और उन गुलाम नबी महसर ते एडी मेहरबानी, हालांकि पढ़ियल 3 दर्जा हुयो, 3 दर्जा, को फाइनल पास कोन हुयो, 3 दर्जा, पर मेहरबानी या थी तो पान थो फरमाए हफ्ते हफ्ते में खुदा दिल पर थो आने ख्वाब में, हफ्ते हफ्ते में खुदा दिल पर थो आने ख्वाब में, अन ॾिठे महबूब खे वर तुम सुञाणे ख्वाब में, हफ्ते हफ्ते में खुदा दिल पर थो आने ख्वाब में, कद उठन ते थो अचे कद घोट घोड़े स्वारो, चैनी पासन खां प्रिय जे नूर जो चमकारो, हू खिले मां पियो ठरा मौला थो जाने ख्वाब में, जंहिंखे न ख्वाब में दरगाह पाक अचे तो सुबह जो उथे तो उन जो मंज़र छा, जंहिंखे ख्वाब में पीसी जी ज़ियारत थे त मापंदो कोन को, ख्वाब में जेकॾहिं रोज़े घणी जी ज़ियारत थे त कितने बि न मापे, जेकॾहिं ख्वाब में आमिना जो नालो अचे त शाम जो खाली मनहड़ो, शाम जो सुहणो सजण जे नवाज़े थो त पोइ कहिड़ो पिया करिजो अंगण, रहम जूं तारूं ॿधियूं अॼु राति राणे ख्वाब में, हफ्ते हफ्ते में खुदा दिल बर थो आने ख्वाब में, मुंहिंजे सूरन जा किसा मूंखां पुछो पाणे सॾे, मूं चयो माण्हुनि छॾियो पर तूं बि वे मूंखे छॾे, पंहिंजो मुंहुं परचाइयो हमज़ार माणे ख्वाब में, हफ्ते हफ्ते में खुदा अल्लाह शल असांजो बि भाग वराए जो आमिना जे लाल जो दीदार थे, जे मुस्तफ़ा जो न तयार एतरी त करम नवाज़ी थे जो हिन हयातीअ में मरण खां पहिरीं मुस्तफ़ा जे मदीने खे त ॾिसी अचूं, यार जी खुशबू अचे थी जंहिं घिटी असां थो घुमा, दस चुमा या दग चुमा छा के चुमियूं ॾेई छा चुमा, रोज़ तहीं दिलदार ॾे हीअ दिल थी ताणे ख्वाब में, मूं वटां मिठड़ा न वञ मां दिल त विंदराया वेठो, जान घर तुंहिंजे मथां कुर्बान क्या नाले मिठो, अर्ज़ु कयमि तरसो चयऊं अचबुई सुभाणे ख्वाब में, ख्वाब में हर शख्स खे शल अहिड़ी नेमत थे नसीब, लाइक न हो
दिलबर थो आणे ख्वाब में। अल्लाह शल अहिड़ो भाग करे जो अख सां लगे ऐं यार जो दीदार थिए। थींदो, महिरबानी थींदी, पर पंहिंजे दिल खे साफ़ रख।